नाज़रीन, ईरान अमेरिका ॻाल्हियुनि जे हवाले सां हिन वक़्तु इस्लामाबाद दुनिया जे सुफ़ारती ध्यान जो मर्कज़ बणियल आहे। पाकिस्तान जे गादी वारे शहर इस्लामाबाद में ईरान ऐं अमेरिका जा वफ़द हिकु अहिड़े अहम ऐं हसास मसइले ते महज़ ते वेठल आहिनि जिते हिकु पासे अमेरिका जा 15 नुक़्तनि ते ॿधल सख़्त मुतालबा आहिनि ऐं ॿिए पासे ईरान जा 10 बुनियादी शर्त। ही रुगो सुफ़ारती ॻाल्हि ॿोल नाहे पर हिकु अहिड़ो नाज़ुक मरहलो आहे जिते नंढे अॻभराई बि जंगबंदी खे मुस्तक़िल अमुन में बदिलाए सघे थी ऐं नाकामी पूरे ख़िते खे ॿीहर छिकताण में धिके सघे थी। 2 हफ़्तनि वारी आरज़ी जंगबंदी जो मुदो ख़त्म थियण वेझो आहे ऐं असल सवाल इहो आहे त छा ही 15 ऐं 10 मुतालबनि वारी फ़हरिस्त कंहिं गॾियल मुआहिदे ताईं पहुचंदी या वरी तकरार वधीक वधंदो। ॻाल्हियुनि जो असल मर्कज़ छा आहे? हिन सॼे बहरान जा 3 बुनियादी नुक़्ता आहिनि: ईरान जो जोहरी प्रोग्राम, अमेरिकी इक़्तिसादी पाबंदियूं, ख़िते में फ़ौजी ऐं स्ट्रेटेजिक असर रसूख़। अमेरिका सिक्योरिटी कंट्रोल चाहे थो जॾहिं ईरान ख़ुदि मुख़्तियारी ऐं इक़्तिसादी आज़ादी ते ज़ोर ॾिए थो। अमेरिका जा 15 अहम मुतालबा कहिड़ा आहिनि? अमेरिका जो मजमूई फ्रेमवर्क सिक्योरिटी ऐं निगरानी ते ॿधल आहे, जंहिंमें अहम नुक़्ता ही आहिनि: जोहरी हथियारनि ते मुकमल पाबंदी, यूरेनियम अफ़ज़ोदगी ते सख़्त हदूं, इंटरनेशनल एटमिक एनर्जी एजेंसी जी मुकमल निगरानी, बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम ते पाबंदियूं, इलाक़ाई हथियारबंद गिरोहनि जी हिमायत ख़त्म करणु, अमरीकी इत्तेहादी मुल्कनि जी सलामती जी ज़मानत, स्ट्रेट ऑफ हर्मोज़ में आज़ाद बहरी गुज़रगाह, क़ैदियुनि जी आज़ादी ऐं साइबर सरगर्मियुनि ते कंट्रोल शामिल आहिनि। ईरान जा 10 बुनियादी मुतालबा। ईरान जो फ्रेमवर्क ख़ुदि मुख़्तियारी ऐं इक़्तिसादी बहाली ते ॿधल आहे। सभु पाबंदियूं फौरी ख़त्म करणु, मुंजमिद असासनि जी वापसी, जोहरी प्रोग्राम खे क़ानूनी हक़ तौरु तस्लीम करणु, अमरीकी फ़ौजी मौजूदगी में घटिताई, अदम जारियत जी ज़मानत, इलाक़ाई तकरारनि में मुदाख़लत ख़त्म करणु, जंगी नुक़साननि जो अज़ालो, स्ट्रेट ऑफ हर्मोज़ ते ईरान जी स्ट्रेटेजिक हैसियत जी सुञाणप, मरहलेवार बदिरां जामे हल। असल टकराव किथे आहे? मुकमल इख़्तिलाफ़ 3 नुक़्तनि ते आहे: पाबंदियूं पहिरियां ख़त्म थियनि या बाद में, जोहरी प्रोग्राम ते हद केतिरी हुजे, ख़िते में ताक़त जो तवाज़ुन केरु तय कंदो, अॻिते जो मंज़रनामो। ज़रियनि मूजिबि फौरी वॾी डील जा इम्कान घटि आहिनि पर जंगबंदी में वाध मुमकिन आहे। एतमाद साज़ी जा क़दम शुरू थी सघनि था। ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। इस्लामाबाद जूं ही ॻाल्हियूं रुगो 2 मुल्कनि जो मामिलो नाहिनि पर पूरे ख़िते जे अमुन, तवानाई ऐं आलमी सियासत सां जुड़ियल आहिनि। हाणे सभु नज़रूं इन ते आहिनि त छा 15 ऐं 10 मुतालबनि जो ही टकराव कंहिं गॾियल राह ते अचे थो या दुनिया हिकु नए बहरान ॾांहुं वधे थी।